नाज़रीन, आवाज़ टीवी जे प्रोग्राम दी एज विथ मोहसिन बबर में अवांखे भलीकार। नाज़रीन, अॼु 13 सिंध असेंबली में स्पीकर ऐं डिप्टी स्पीकर जी चूंड थी। स्पीकर जे लाइ अवैस कादिर शाह ऐं डिप्टी स्पीकर लाइ एंथोनी नवीद सहोत्रा पंहिंजो चूंडिजी विया आहिनि 111 वोट खणी। ऐं सिंध असेंबली में पहिरियों भेरो सखर मां स्पीकर चूंडिया विया आहिनि, सखर ज़िले मां, जॾहिं त डिप्टी स्पीकर पहिरियों भेरो हिकिड़ो अक़लियती मेंबर यानी ईसाई कम्यूनिटी सां तालुक़ु रखंदड़ एंथोनी नवीद सहोत्रा जेको आहे उन्हनि पंहिंजो जेको हलफ़ कयो ऐं चूंडिजी विया आहिनि। हाणे सिंध असेंबली में इहा जेका रिवायत आहे, पाकिस्तान ठहण खां पोइ पहिरियों भेरो को अक़लियती डिप्टी स्पीकर थियो आहे, पहिरियों भेरो सखर मां स्पीकर थियो आहे। तंहिंजे करे इहा वॾी अहम ॻाल्हि आहे। सिंध असेंबली में हिनजी तारीख़ ठहे पई ऐं सिंध असेंबली में नवां चेहरा आया आहिनि, रिवायती चेहरा न आहिनि। ऐं अवैस कादिर शाह जो नालो ऐं एंथोनी नवीद जो नालो बिल्कुलु बि किथे बि कहिड़ी बि लिस्ट में शामिल न हो। ऐं ओचितो जॾहिं बिलावल भुट्टो ज़रदारी ऐलान कयो त इहो वॾो सरप्राइज़ हो हर कंहिंजे लाइ त इहो नालो जेको आहे किथां आया ऐं ख़ुदि माण्हुनि खे ख़बर न हुई। बहरहाल यंग आहिनि अवैस कादिर शाह, ॿियों भेरो असेंबली मेंबर चूंडिया विया आहिनि ऐं उन में हुननि जेको आहे पंहिंजो उहिदे जो स्पीकर जो हलफ़ खणी पंहिंजो कमु शुरू करे ॾिनो ऐं हू हाणे CM जी सुभाणे चूंड कराईंदा। अहम ॻाल्हि इहा हुई मूंखे जेका मूं अॼु ॾिठी असेंबली में, उहा इहा हुई त अवैस कादिर शाह जी जेका स्पीच हुई वॾी बहितरीनु स्पीच इन सेंस हुई त हिकिड़ी फिल ॿधी हुई ऐं वॾी कंस्ट्रक्टिव क़िस्म जी स्पीच हुई, उनमें फंबल न हो ऐं फिल ॿधी स्पीच हुई, का लिखियलु न हुई। पर तंहिंजे बावजूदि मां सम्झो अवैस कादिर शाह हिकिड़ो यंग पॉलिटिशियन आहे ऐं हुनजे तरफ़ां असेंबली जे स्पीकर जे उहिदे जे लाइ पहिरीं सोचियो पियो त हिकिड़े नौजवान खे असेंबली जो स्पीकर जो हिकिड़ो स्ट्रेचर हूंदो आहे, स्पीकर जो हिकिड़ो पाण आम ॿोली में जो हिकिड़ो लेवल हूंदो आहे सिंध असेंबली जो स्पीकर, कंहिं बि असेंबली स्पीकर हूंदो आहे, उते वरी हिकिड़ो मैच्योर माण्हू जी ज़रूरत हूंदी आहे। त ख़ुदि जॾहिं नौजवान जी इहा सिलेक्शन थी ऐं उन खां बाद में इलेक्शन ज़रिए हू अची विया त हिन सां काफ़ी अचरज में माण्हू पइजी विया। पर नौजवान खे आणनि, पर जॾहिं हुन स्पीच कई त उन में हिकिड़ी मेच्योरिटी नज़र आई आहे इन स्पीच में, इहा सुठी ॻाल्हि आहे। उन खां पोइ जीअं ई हू चूंडिजी विया असांजा अवैस कादिर शाह, त उहे सभिनी मेंबरनि सां मिलाए अपोज़िशन जे मेंबरनि सां बि मिलिया ऐं पंहिंजी जेके अपोज़िशन जूं अॻुवाण हुयूं सोफिया शाह एमक्यूएम तरफ़ां, उन्हनि सां बि हुननि मुंहिंजी मुलाक़ात कई ऐं हिकिड़ो सुठो जेस्चर ॾिनो आहे। स्पीकर जो उहिदो ईअं हुजणु घुरिजे, इम्पार्शल, ऐं हाउस खे हलाइण जे लाइ इहो तमामु ज़रूरी हूंदो आहे। न त असां ॾिठा आहिनि माज़ी में असेंबलियुनि जा जेके स्पीकर आहिनि तमामु पार्शल रहिया, असद कैसर जो, ऐं उन खां पोइ जेको उनजो डिप्टी स्पीकर उनजो तमामु किरदारु हिकिड़ो नेगेटिव रहियो असां क़ौमी असेंबली में ॾिठोसीं ऐं आइन जे बरख़िलाफ़ बि उन्हनि काफ़ी फ़ैसिला कया, सुप्रीम कोर्ट ख़ुदि इहो चयो आहे। तंहिंजे करे हिते असेंबली जो स्पीकर जो मेच्योरिटी जेका आहे उहा वॾो मैटर करे थी। बहरहाल ॾिसो हाणे हाउस खे हू कीअं हलाइनि था, इहो त उन्हनि जो सिलसिलो आहे हाउस जे मेंबरनि जो। पर हिन दफ़े पुरअमन माहौल आहे, पीपल्स पार्टी खे ओवरवेलमिंग मेजॉरिटी मिली आहे, ॿिए नंबर ते MQM आहे। उन खां पोइ अॼु सुन्नी इतिहाद काउंसिल जे 9 मेंबरनि बि हलफ़ खयूं, जबा इस्लामी जे हिकिड़े मेंबर हलफ़ कयूं, हिकिड़ो रहियल आहे। GDA वारा अञा वापसि न अची सघिया आहिनि, GDA वारा जॾहिं वापसि ईंदा ॾिसंदासीं। पर बहितर पार्लिमानी सियासत में GDA जी वापसी सिंध लाइ काफ़ी मस्बत साबित थींदी, छाकाणि जेकॾहिं अपोज़िशन अची वेही ऐं पंहिंजा मसइला खणे, अपोज़िशन मसइला खणे त उन सां काफ़ी फ़र्क़ु पइजी सघे थो असेंबली में। इहो असेंबली जे हुस्न जे लाइ, जमहूरियत जे हुस्न लाइ, पार्लिमानी निज़ाम जे लाइ, हुस्न जे लाइ तमामु ज़रूरी आहे। अॼु असेंबली में छा थियो, अॼु हिन हवाले सां कुझु असां वठंदासीं, कुझु अंदरि जूं ख़बरूं, कुझु साइड लाइन्स जूं ख़बरूं, हिकिड़े उहे जेके तव्हां TV ते ॾिठियूं पए, हिकिड़े उहे जेके TV ते रिपोर्ट थियूं पए, ऐं कुझु इहे बि शयूं हूंदियूं आहिनि जेके साइड लाइन्स ते कयूं वेंदियूं आहिनि। त मूंखे जॉइन कयो आहे सीनियर सहाफ़ी, सीनियर रिपोर्टर आहिनि हमीद सूमरो, कराची। हमीद, वॾी महिरबानी तव्हांजी, तव्हां असांखे जॉइन कयो। हमीद, ॿुधाइजो अॼु तव्हां असेंबली जी कार्रवाई तव्हां काफ़ी अरसे खां कवर कंदा अचो पिया, हीअ अॼोकी कार्रवाई जेका हुई स्पीकर जी चूंड ऐं उन खां अलावा नवां चेहरा साम्हूं आया आहिनि ऐं नई तरीक़े सां असां असेंबली में अॻिते वञी ॾिसूं पिया, छा तव्हां ऑब्ज़र्व कयो? मोहसिन साहब, तमामु हिन दफ़े सिंध असेंबली में नवां चेहरा, नौजवान खोड़ तारा जेके आहिनि उहे असां ॾिठा आहिनि ऐं ॾाढी ख़ुशी बि थिए पई त यंग ब्लड जेको आहे उहो हिन वक़्तु असेंबली में पंहिंजी एंट्री ॾेई चुको आहे ऐं उन्हनि मां इहा ई उमेद करे सघिजे थी त पंहिंजी जेकी तवानाई आहे, जेको ज़हन आहे या जेको
फ्रेश माइंड जेके चवंदा आहियूं असां उहो सिंध जे माण्हुनि जी न सिर्फ़ु कानून साज़ी जे लाइ इस्तेमालु कंदा बल्कि हुकूमत जे मथां बि अहिड़ो प्रेशर रखंदा त जेके कानून पास थियनि था उन्हनि ते हू अमल दरामद कराइनि। त अवेस कादिर शाह जो स्पीकर सिंध असेंबली थियणो बि मुंहिंजे ख़्याल में रिवायतुनि खे टोड़ण जे बराबरि आहे। पीपल्स पार्टी सां 100 इख़्तिलाफ़ खणी करे सघनि था पर इन ॻाल्हि में को बि शक न आहे त पीपल्स पार्टी रिवायतुनि खे टोड़ियो आहे। जीअं पहिरियों दफ़ो बेनज़ीर भुट्टो साहिबा खे वज़ीर आज़म बनायो वियो, मुस्लिम दुनिया जी पहिरीं वज़ीर आज़म हुई, पाकिस्तान जी पहिरीं वज़ीर आज़म हुई। अहिड़े तरीक़े सां क़ौमी असेंबली में बि डॉक्टर फहमीदा मिर्ज़ा खे स्पीकर बनाए ऐं हिकिड़ी नई रिवायत विधी वई त भई औरतूं बि जेको आहे इन क़ाबिल आहिनि त उहे ऐवान हलाए सघनि थियूं। त अॼु वरी अवेस कादिर शाह खे जेको स्पीकर ठाहियो वियो आहे मुंहिंजे ख़्याल में इहो हिकिड़ो छो त असां पाण काफ़ी सालनि खां जॾहिं खां रिपोर्टिंग कयूं था त इहो असांजे लाइ हिकिड़ो इम्तिहान हुयो ऐं आख़िर ताईं इहो पियो लॻो त शायदि आगाज़ सिराज दुरानी साहब खे पीपल्स पार्टी ईंदड़ 5 साल बि कंटिन्यू करे, पर अचानक जॾहिं इहा ख़बर पई त न भई फ़ैसिलो थी चुको आहे ऐं अवेस कादिर शाह जेको आहे उन ते एतमाद कयो वियो आहे त इहो यकीनन ॾाढो हिकिड़ो सुठो फ़ैसिलो महसूसु थियो छो त अवेस कादिर शाह हिकिड़ो सखर जो नौजवान आहे ऐं सियासी तौर ते बि नंढी उमिरि में जेका असां हुनखे पोयां जेकी मर्तबी हू सिंध असेंबली में रहियो आहे असां ॾिठो आहे त हू ॾाढो मैच्योर क़िस्म जो नौजवान आहे ऐं पब्लिक अकाउंट्स कमेटी जे मेंबर जी हैसियत सां बि असां हुनखे ॾिठोसीं। वरी मां हिकिड़ी ॿी शइ ॿुधायां जेका असांजे माण्हुनि खे शायदि ख़बर घटि हुजे त ही जेका रेड बसूं जेके कराची में असांखे हलंदी नज़र अचनि थियूं त इहे बि अवेस शाह जी प्लानिंग हुई। अवेस शाह इन मुतालिक़ तमामु घणो कमु कयो। पोइ बाद में जॾहिं उमिरि ते वियल हो त पोइ वरी पार्टी क़यादत जे तरफ़ां जेको आहे वज़ारत तब्दील कई हुई, पर अवेस कादिर शाह जो तमामु वॾो कमु हुयो ऐं अवेस कादिर शाह जेको वीहनि ॾिनो ख़ासि तौर ते हुन मेट्रो बसिस वारा जेके प्लान हुया नून लीग जा, लाहौर इस्लामाबाद जा जेके असां वटि हिकिड़ा मिसाल मौजूदु आहे उन्हनि जे नफ़ी कंदे छो त कराची शहर जेको आहे उहो कंजेस्टेड रोड हमीद असांखे जी जी हमीद असांखे इहो ॿुधाइजो त ॾिसो हिकिड़ी ॿी बि ॻाल्हि अहम हुई, तव्हां बिल्कुलु सही ॿुधायो, अवेस जे हवाले सां तव्हां सुठी ॻाल्हि कई त यंग आहे, यंग ब्लड आहे, पर एंथोनी नवेद सहुतरा जो जी जेका नॉमिनेशन आहे ख़ुदि उहा सरप्राइज़ हुई ऐं ईसाई बिरादरी खे डिप्टी स्पीकर जी सीट ॾियणु ऐं हिकिड़ो सिंबॉलिकली तमामु वॾो मैसेज आहे पाकिस्तान में, न रुगो पाकिस्तान में पर इंटरनेशनली बि, त सिंध असेंबली में उनखे नुमाइंदगी ॾिनी वई आहे ऐं सिंध जो पैगाम ॾिनो आहे सॼे पाकिस्तान खे त उहो कीअं अक़लियतनि सां गॾु वेहनि था ऐं हिते कंहिंखे बि एतिराज़ु कोन्हे, सभिनी ख़ुशी सां उनखे क़बूलु कयो आहे। जी मोहसिन साहब ॾिसो त इहे शयूं जेके पीपल्स पार्टी जो अॼु असां पॉज़िटिव शयूं जेके डिस्कस कयूं था उन में हाणे तव्हां पोइ असेंबली में ॾिसो सजीला जेको आहे उनखे मौक़ो ॾिनो वियो कमराणी खे, उहा हिकिड़े अहिड़े नसुल सां तालुक़ु रखे थी जेके असां शीदी चवंदा आहियूं। अहिड़े तरीक़े सां वरी थर जे हिंदुनि खे बि खोड़ सारा मौक़ा ॾिना विया, उतां सेनेटर चूंडिया विया। हिन दफ़े हिकिड़ी असेंबली में मां तव्हांखे ॿुधायां त अञा हिकिड़ी सैनेटरी वर्कर जी ॿियाणी जेका आहे रोमा मुश्ताक मट्टो पीपल्स इन जो माइनॉरिटी जो जेको आहे कराची डिवीजन जो सदर आहे, उनजी न्याणी जेका आहे उनखे एमपीए तौर ते जॾहिं आंदो वियो आहे त असांखे बि यकीनन ॾाढी ख़ुशी थी त पीपल्स पार्टी रिवायतुनि खे टोड़ियो आहे। छो त असेंबलियुनि जे लाइ असां वटि जेको तसवुर आहे न उहो इहो ई आहे त जंहिं वटि पैसो हूंदो त उहो एमपीए बि थींदो, एमएनए बि थींदो, सेनेटर बि थींदो, पर अहिड़नि नौजवाननि जो अचण ई वरी एंथोनी नवीद जो जेको ॿियो टेन्यूअर आहे पोइ साल बि 5 साल हू एमपी रहियो ऐं हिकिड़ो लो प्रोफाइल माण्हू हुयो, हम्बल माण्हू आहे तमामु हिकिड़ो, जंहिंखे सिंधी में पाण चऊं हमीद त फ़क़ीर तबियत जो माण्हू आहे, फ़क़ीराणे लॾे सां तालुक़ु आहे, बिल्कुलु अहिड़े क़िस्म जो माण्हू आहे एंथोनी नवीद, अहिड़े क़िस्म जो माण्हू। ॿियो वरी हिकिड़ो पीपल्स पार्टी जी मजबूरी बि आहे छो त पीपल्स पार्टी हमेशह बैलेंस कंदी आहे स्पीकर ऐं डिप्टी स्पीकर खे, त स्पीकर जेकॾहिं असांजे ॻोठाणनि इलाइक़नि जो आहे, सखर सां तालुक़ु हुनजो आहे, त अहिड़े तरीक़े सां वरी कराची शहर जी नुमाइंदगी उर्दू स्पीकिंग जे हवाले सां जेको आहे पीपल्स पार्टी खे हिकिड़े चहिरो खपंदो पए, त उन करे वरी पीपल्स पार्टी जे चेयरमैन शायदि इहो फ़ैसिलो कयो त एंथोनी नवीद खे जेको आहे इहो मौक़ो ॾिनो वञे। हाणे इहा इन्हनि जे लाइ बि आज़माइश आहे त हू जेको हुनजे चेयरमैन हुनजे मथां एतमाद कयो आहे हू उन ते केतिरो पूरो लहनि था ऐं कहिड़े तरीक़े सां सिंध जे माण्हुनि जे लाइ बहितर अंदाज़ में ऐवान में जेको कमु हलाइनि था। उनखां अलावा ॿिया खोड़ सारा अहिड़ा मंदर हिन दफ़े असां ॾिठासीं जेके ॾाढा ज़बरदस्त हुया। ख़ासि तौर ते वरी मां चवंदुसि त पुराणा जेके सियासतदान जीअं मंदूर वसाण साहिबु पंहिंजे पुट खे पाण सां गॾु वठी आयो, सेनेटर जेको आहे मे बि अॻिते हली करे मथां पीपल्स पार्टी हुनखे करे, पर बहरहाल सीनियर सियासतदान आहे, उनजो पुटु आलार वसाण एंट्री ॾिनी आहे। हाणे उनजो बि इम्तिहान आहे त उहो पंहिंजे वालिद जीअं कहिड़े तरीक़े सां सिंध जे माण्हुनि जी ख़िदमत करे थो
अहिड़े तरीक़े सां सईद गनी साहब रिवायती अंदाज़ में पंहिंजी वालदा खे मतिलबु 3 नसुल असां गॾु ॾिठासीं। हिकु तरफ़ वालदा जे कदमनि में हलफ करण खां पोइ वञी पियो ऐं उन खां पोइ हुनजी न्याणी बि वेठी। यकीनन इहे 3 नसल हुया जेके असां गॾु ॾिठासीं। सुठियूं रिवायतूं आहिनि जेकॾहिं नौजवाननि में बि उहे मुंतकिल कजनि, हुनजी औलाद में बि उहे सभु शयूं सुभाणे असांखे नज़र अचनि त इहे सुठियूं शयूं आहिनि। हमीद हिकिड़ी शइ, हमीद मां थोरो फर्दर इन डिबेट खे थोरो अॻिते आख़िरी खणी हलंदासीं। त तमामु सुठो हिकिड़ो पॉज़िटिव माहौल नज़र आयो असेंबली में, न त अदरवाइज़ माज़ी में असां ॾिठो आहे तमामु गोड़ थींदो रहियो आहे अपोज़िशन तरफ़ां। हिन दफ़े MQM काफ़ी बहितर तरीक़े सां, ख़बर न आहे अॻियां कीअं हलंदा छा थींदो, पर बहरहाल बहितर तरीक़े सां उन्हनि बिहेव कयो ऐं सॼी कार्रवाई जे क़ाइदे मुताबिक़ हली। ख़ुदि जेके सुन्नी इत्तेहाद काउंसिल वारा जेके 9 ॼणा अॼु आया उन्हनि बि वॾे आराम सां ज़ाहिर अॻियां हली अपोज़िशन जो रोल प्ले कंदा हू ऐं सख़्तु मौक़िफ़ इख़्तियार कंदा पंहिंजो। पर फ़िलहाल तमामु शयूं स्मूथ हलनि पियूं ऐं पुरअमन माहौल नज़र अचे पियो असांखे असेंबली जो। त तव्हां सम्झो था इहो बरक़रार रही सघंदो उन तरीक़े सां? इहो बरक़रार इन हवाले सां रहंदो छो त पुराणा जेके हेवी वेट अपोज़िशन जमातुनि जा आहिनि उहे हिन दफ़े असेंबली में मोहसिन साहब नज़र कोन ईंदा। जीअं वॾे में वॾो आवाज़ असांजो हिकिड़ो उनखे अॼु असां मिस कयोसीं, अदी नुसरत तहरबासी हुई जेका 3-4 टेन्यूअर जेको आहे GDA जी नुमाइंदगी कंदी रही, पर हुनजो हिकिड़ी माई जेका आहे उहा यकीनन हुकूमती बेसिस खे तमामु घणो परेशान कंदी हुई। अॼु उनजी काफ़ी कमी महसूस कई वई, उहा नज़र न आई। अहिड़े तरीक़े सां जेको आहे पोएं टेन्यूअर में अलीम आदिल शेख हुयो, कुरम शेर ज़मान जेको आहे 2 टेन्यूअर रहियो आहे हिते मेंबर। त अहिड़े क़िस्म जा जेके अपोज़िशन जा पुराणा टफ टाइम ॾियण वारा माण्हू आहिनि उहे नज़र नथा अचनि। ख़्वाजा इज़ारुल हसन तव्हां ॾिसो उहो क़ौमी असेंबली जो मेंबर थी वियो। अहिड़े तरीक़े सां मोहम्मद हुसैन हिकिड़ो पुराणो पार्लियामेंटेरियन आहे जेको साबिक़ वज़ीर बल्दियात बि रहियो आहे, उहो बि अॼु असेंबली में असांखे नज़र न आयो। त यकीनन नवां माण्हू आहिनि, नओं बिल्ड आहे, 1 साल त हिननि खे घटि में घटि सिखण में लॻंदो। उन खां पोइ वरी बजट में हुकूमत खे टफ टाइम ॾियणो, पंहिंजे अवाम जी प्रोजेक्ट जेको आहे उहे मोकिलणो। त मुंहिंजे ख़्याल में पीपुल्स पार्टी जे लाइ इहा ॾाढी हिकिड़ी पॉज़िटिव शइ हूंदी हुकूमत जे लाइ, ख़ासि तौर ते मुराद अली शाह जे लाइ। त अपोज़िशन में जेको आहे हुनखे टफ टाइम ॾियण वारा माण्हू जेके आहिनि उहे हिन दफ़े घणी तादाद में मौजूदु न हूंदा। बहरहाल GDA बि 3 निशस्तूं उन जूं आहिनि, 3 सीटूं उन्हनि खटियूं आहिनि। हिकिड़ी मख़सूस निशस्त ऐं 2 जेके आहिनि उन्हनि जा बराह रास्त चूंडुनि में माण्हू आया आहिनि। हाणे GDA जी अॼु बि असांजी ॻाल्हि ॿोल थी GDA जे कुझु रहनुमाननि सां, अॻुवाननि सां, त उन्हनि इहा ॻाल्हि कई त फ़िलहाल एहतिजाजनि जो सिलसिलो असांजो जारी आहे। क़यादत फ़ैसिलो न कयो आहे, पर इस्तीफ़ाऊं बि कोन ॾींदासीं। यकीनन अॼु न सुभाणे ॿिए ॾींहुं मतिलबु ही ईंदड़ इजलास में थी सघे थो उन ताईं खणी वञनि, हलफ़ खणंदा। ऐं GDA जो हुजणु यकीनन जीअं तव्हां पहिरीं चयो त उहो ज़रूरी आहे, छो त जेसिताईं अपोज़िशन बहितर न हूंदी, जेसिताईं माण्हुनि जी सही मसइले जी निशानदेही न थींदी, तेसिताईं मसइला हल कोन थींदा। ऐं पीपुल्स पार्टी जे लाइ मां त चवां थो हिन दफ़े जेका हिकु त हुननि जी अददी अक्सरियत आहे ऐं ॿियो वरी जेको आहे उन्हनि खे उहा अपोज़िशन जा पुराणा वॾा चेहरा टफ टाइम ॾियण वारा कोन्हनि। इन जे लाइ हुननि खे घुरिजे त बहितर पॉलिसियूं अपनाइनि ऐं हीउ जेको 3 दफ़ो सिंध जे माण्हुनि हुननि खे मौक़ो ॾिनो आहे, यकीनन जेको आहे इहो हुननि जे मथां एतबार बि असां चई सघूं था। पर बहरहाल जेतिरियूं खोड़ सारियूं शयूं कंट्रोवर्शियल आहिनि असां उन्हनि में नथा वञूं, पर इहो मां चवंदुसि त हुननि खे अलाह साईं हिकिड़ो मौक़ो फ़राहम कयो आहे त हू पंहिंजे माण्हुनि जी, पंहिंजे जेकी असांजो सिंध जो इंफ्रास्ट्रक्चर 2022 वारी ॿूॾ खां पोइ तबाह थियो आहे, ऐं उनखे बहितर बनाइनि, स्कूलनि खे बहितर बनाइनि, तालीमी मैदान में, सिहत जे मैदान में हमें तव्हांखे असेंबली जी कार्रवाई जे हवाले सां मुस्तक़बिल में असां तकलीफ़ ॾींदा रहंदासीं। ज़रूरी आहे त असां तव्हां गॾिजी असेंबली जे कमनि कार्यनि ऐं हुकूमत जे कार वहिंवार ते नज़र रखूं ऐं उहो त जीअं हू बहितर डिलीवर करे सघनि ऐं माण्हुनि जे लाइ डिलीवर करे सघनि। वॾी महिरबानी हमीद सुमरो नाज़िर सीनियर जर्नलिस्ट हमीद सुमरो उन ख़्यालनि जो इज़हार कयो त इहा बहितर आहे असेंबली अॻिते हले ऐं असेंबली जा जेके बि मेंबर्स आहिनि उहे सिंध जे माण्हुनि जे लाइ, पंहिंजे पंहिंजे तक जे माण्हुनि लाइ पंहिंजो मस्बत किरदारु अदा कनि त जीअं सिंध में तरक़ी जूं राहुनि खे तरक़ी जे राहुनि ते गामज़न थी सघे ऐं माण्हुनि खे उन मां लाभ हासिलु थिए। नाज़रीन वठूं हिकिड़ो ब्रेक खां पोइ वधीक हिन मामले ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। वेलकम बैक। हाणे असां सिंध असेंबली खां पोइ हलंदासीं क़ौमी असेंबली में अञा ताईं इजलास सॾायो न आहे वियो। सदर साहब खे हिकिड़ी समरी मोकिली वई, सदर साहब उहा समरी वापसि करे छॾी आहे ऐं सदर साहब चवणु आहे पहिरीं जेके मख़सूस सीटूं आहिनि औरतुनि जूं ऐं जेके पंहिंजो अक़लियतनि जूं माइनॉरिटी जूं सीटूं आहिनि उन्हनि खे पूरो कयो वियो। जेतोणीकि पॉलिटिकल पार्टीज़ जे सघ जे हिसाब सां उन्हनि खे सीटूं अलॉट थी वियूं आहिनि, पर अञा ताईं सुन्नी इत्तेहाद काउंसिल जंहिंमें PTI जा आज़ाद मेंबर शामिल थिया आहिनि
उन्हनि जी डिमांड आहे त उन्हनि खे निशिस्तूं जेके बाक़ी रहियल आहिनि उहे उन्हनि खे ॾिनियूं वञनि, छाकाणि त उहे चवंदा त असांजो अंग जेको 90-91 जेतिरो बि आहे कयासीं या जेतिरो बि अंग साम्हूं अची वेंदो उन हिसाब सां उन्हनि खे सीटूं ॾिनियूं वञनि। पर कुझु कानून दाननि जो चवणु आहे त इहो अंग इन करे नथो ॾेई सघिजे त इन्हनि पहिरीं सुन्नी इत्तेहाद काउंसिल पारां का बि लिस्ट जमा न कराई वई हुई, तंहिंजे करे जॾहिं लिस्ट जमा न कराई हुई त इहो हाणे सीटूं न मिली सघंदियूं। पर कुझु जो ख़्यालु आहे त सीटूं भले हींअर न मिलनि पर इहो बाद में बि जमा कराए सघजनि थियूं। इहो हिकिड़ो कॉम्प्लिकेशन आहे आइनी तौर ते, ऐं हू चवनि था त असांखे इहो सीटूं ॾिनियूं वञनि त जीअं असां असेंबली जी कार्रवाई हलाए सघूं, असेंबली में अची सघूं, पर अञा ताईं इजलास तलब न थी सघो, जंहिंजो सबबु इहो ई कानूनी सुकम आहे या जेको बहरान जंहिंखे चऊं थोरो उहो थिए पियो। हाणे ॾिसूं इहे बाक़ी सीटूं रहियल जेके आहिनि इन जो फ़ैसिलो कॾहिं थिए थो। PTI जो इहा बि डिमांड आहे त जॾहिं ज़ाहिर 80-81 या 90-91 सीटूं अची वेंदियूं त उहो बि क्लेम कंदा त असांखे हुकूमत ठाहिण ॾियो, ऐं कुझु दोस्तनि जो इहो ख़्यालु आहे ऐं इहो PTI तरफ़ां बि डिमांड कई वेंदी छाकाणि त असां वटि जेकर 90 सीटूं ईंदियूं या असांखे सीटूं वधी वेंदियूं त असांखे हुकूमत ठाहिण जो इख़्तियार मिलणु खपे ऐं फेडरल गवर्नमेंट में असां हुकूमत ठाहियूं। इन हवाले सां असां ॻाल्हि ॿोल कंदासीं। मूंखे जॉइन कयो आहे थोरे असां हिन मामले ते फैज़ सिद्दीकी तजिए निगार आहिनि, सिविल सोसाइटी एक्टिविस्ट आहिनि, उन्हनि कुझु माज़ी जी ॼाण बि आहे असां वटि ऐं कुझु करंट ॼाण बि मौजूदु आहे, उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं था। फैज़ साहिबु तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां असांखे जॉइन कयो। फैज़ साहिबु हीअ PTI चवे थी त सुन्नी इत्तेहाद काउंसिल चए थी त असांजा मेंबर पूरा आहिनि ऐं असांखे हुकूमत ठाहिण जी दावत मिलणु खपे, इहो उन्हनि जो सियासी हक़ आहे। तव्हां छा चवंदो हिन बारे में? साईं, अक्सरियती पार्टी आहे ऐं हुननि वटि मेंबर, पर हुकूमत ठाहिण जे लाइ हुकूमत जी जेका जोड़ जक थींदी आहे न उन में त हुननि वटि उहा अक्सरियत न आहे न साईं। हुकूमत ठाहिण लाइ 172 मेंबर मुंहिंजे ख़्याल में घुरिजनि। हाणे हिननि जूं जेतिरियूं सीटूं आहिनि ही कंहिं बि जमायत सां ॻाल्हाइण लाइ तयारु न आहिनि, न पीपल्स पार्टी सां, न मुस्लिम लीग नून सां, न MQM सां। हाणे उन जोड़ जक में हुन वटि उहा अक्सरियत न आहे ऐं जेके ॿ जमायतूं मेन आहिनि PMLN ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी, उन्हनि जो तइदादु वधियलु आहे। जॾहिं असेंबली में उहे ईंदा त हुननि खे उहा अक्सरियत मिली वेंदी, हू हुकूमत ठाहिण जी पोज़ीशन में हूंदा। हाणे सुभाणे या परीहं जॾहिं बि इजलास थींदो, ॾिसो ॿ ॻाल्हियूं आहिनि। असांखे हिते त कुझु दोस्तनि सोशल मीडिया ते चयो मुजीबुर रहमान सां PTI जी क़यादत खे ॻंढियो वियो। बाबा, मुजीबुर रहमान वटि सॉलिड अक्सरियत हुई, तव्हां वटि सॉलिड अक्सरियत न आहे। हिकिड़ी ॻाल्हि इहा, ॿी इहा त असेंबली तव्हां चओ था त 1971 वारी असेंबली में जेको आहे जेको चूंडियूं थियूं 70 वारियूं, उन में मुजीबुर रहमान खे अक्सरियत मिली। तव्हां चओ था त हू ऐं फ़र्क़ु आहे, हीअ बि उन खे रिलेट कनि था मुजीबुर रहमान बांग्लादेश वारी सूरत हाल, बंगाल वारी सूरत हाल खां, ईस्ट बंगाल वारी सूरत हाल खां। साईं, मूंखे ॾाढी खिल जी ॻाल्हि आहे, छो त असांजा उहे दोस्त जेके सोशल मीडिया ते अख़बारी कालमनि जे ज़रिए जेको पंहिंजो राय जो इज़हार कनि था न, मुजीबुर रहमान वटि हुकूमत ठाहिण जी अक्सरियत मिली चुकी हुई। उनखे सादी अक्सरियत हुई, सादी अक्सरियत हुई। अच्छा, सादी अक्सरियत न आहे। बीबी शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो 88 में एज़ लार्जेस्ट पार्टी हुई, 93 सीटूं हुन वटि, पर हुनखे हुकूमत ठाहिण जो मौक़ो तॾहिं मिलियो जॾहिं हुन पंहिंजो उहो तइदादु पूरो कयो। हुन MQM सां इतिहादु कयो ऐं जेके बाक़ी आज़ाद मेंबर हुया उन पोज़ीशन में हुई त हुनखे सदर नामज़द कयो। वरी हिकिड़ो अलॻि शइ आहे, तव्हां जेकॾहिं सुवालु कंदो त मां तव्हांखे ॿुधाईंदुसि त 1 डिसंबर ते हुनखे नामज़द कयो ऐं 2 डिसंबर 1988 ते बीबी शहीद हिन मुल्क जी वज़ीर आज़म बनी। पर पंहिंजो फैज़ साहिबु इहा ॻाल्हि दोस्त इहो कनि पिया, हिकिड़ो आर्गूमेंट अचे पियो, चवंदा जॾहिं सदर साहिबु दावत ॾेई छॾी त माना हुकूमत ठाहिणी आहे, पर इहा गुंजाइश त न आहे, इहा पहिरीं हूंदी हुई, इहा हाणे बि आहे उहा न साईं। उहो सदर खे हींअर को इख़्तियार कोन्हे को। सदर जो जेको हिन वक़्तु फ़र्ज़ु आहे त हू असेंबली जो सेशन कॉल करे। इहो कानून जनरल मोहम्मद ज़ियाउल हक़ 1985 में पाण खे ॾिनो हुयो त 21 मार्च 1985 खां 20 मार्च 1990 5 सालनि जे लाइ त हुन जे ख़्याल मुताबिक़, यानी सदर जे ख़्याल मुताबिक़ जंहिंखे अक्सरियत आहे उनखे हू वज़ीर आज़म जो उहिदे जो कसम खणाए
ऐं पोइ उन जे लाइ लाज़िम हूंदो त उहो 60 ॾींहंनि जे अंदरि एतमाद हिन जे लाइ माना इन जो मक़सदु इहो थियो जो आम ॿोली में माण्हुनि खे सम्झायूं पंहिंजे व्यूअर्स खे जी जी त पहिरीं सदर खे इख़्तियार हो त कंहिंखे बि चई छॾे त तव्हां हुकूमत ठाहियो ऐं पोइ हुनजो वज़ीर आज़म थी वेंदो, उनजे लाइ वोटिंग जी ज़रूरत न हुई। वोटिंग जी ज़रूरत न हुई, महमद ख़ान जूणे जो वज़ीर आज़म थी वियो। अच्छा 88 में जेॾी महिल इलेक्शन थी आहे त कानून मौजूदु हुयो, ठीकु, उन तहत बीबी साहिबा सां बार्गेनिंग कई वई ऐं हुनखे पोइ जेको कुझु हुन खां शर्तूं मञरायूं वयूं, पर तंहिंजे बावजूदि बि जॾहिं बीबी साहिबा पंहिंजो उहो हुकूमत ठाहिण वारो अंग पूरो करे ॾेखारियो, उन सूरत में पोइ हुनखे हुकूमत ठाहिण जी दावत ॾिनी वई, वज़ीर आज़म हुनखे नामज़द कयो, जीअं मां अॻु में बि चयो। पर इहो कानून 20 मार्च 1990 ते ख़तमु थी चुको हो। 90 में सदर जो इहो इख़्तियार न रहियो हो, न रहियो बिल्कुलु। तंहिंमें पोइ 90 में जेके चूंडूं थियूं उहे असेंबली जो इजलास थियो, मियां नवाज़ शरीफ़ वज़ीर आज़म थियो। वरी मां तव्हांखे ॿी तारीख़ ई ॿुधायां, असां तारीख़ खे जेसिताईं न ॾिसंदासीं, 1993 में इलेक्शन थियूं, उन में बि हिकिड़ी हंग पार्लियामेंट ही पीपल्स पार्टी वटि अक्सरियत कोन आई। पीपल्स पार्टी वटि 86 सीटूं, मुस्लिम लीग नून वटि 72 सीटूं हुयूं, ऐं हिकिड़ी किंग्स पार्टी जेका हर दौर में कान का हूंदी आहे, त उन वक़्तु हामिद नासिर चट्ठा मुस्लिम लीग जूणे जे जो शिकिल में हिकिड़ी पार्टी आंदी, जंहिं वटि 6 सीटूं हुयूं। उन्हनि 6 सीटुनि जे आधार ते उन्हनि पंजाब जी वॾे वधारत वरिती, ख़ैर हिकिड़ो अलॻि बहस आहे। ऐं उन खां पोइ रईस जंहिंमें मंज़ूर वटो खे वज़ीर आला कयो वियो जी, पर उन में ग़ुलाम मुस्तफ़ा जतोई मरहूम हुयो, नवाबज़ादा नसरुल्लाह ख़ान हो, नवाब अकबर बुगटी शहीद हुयो, ऐं मौलाना फज़लुर रहमान जी पार्टी ऐं कुझु ॿिया आज़ाद। उन्हनि सभु बीबी साहिबा जी सपोर्ट कई। हाणे थियो छा, असेंबली जो इजलास काल थियो, उन में सैयद यूसुफ रज़ा गीलानी स्पीकर थियो ऐं असांजे धरबेले जो साईं ज़फ़र अली शाह डिप्टी स्पीकर थियो। त ख़बर पइजी वई त हुकूमत केरु पियो करे, उहो नंबर साम्हूं अची वियो, उहो नंबर साम्हूं अची वियो। ऐं उन खां पोइ जॾहिं बीबी साहिबा ऐं उनजे मुक़ाबले में मियां महमद नवाज़ शरीफ़ मद मुक़ाबिल हुया, त बीबी साहिबा खे मूंखे हिन वक़्तु वॾे अंगनि जी तइदाद जी यादि न आहिनि, पर बीबी साहिबा अक्सरियती जे तौर ते वज़ीर आज़म थी वई ऐं मियां महमद नवाज़ शरीफ़ क़ाइदे हिज़्ब इख़्तिलाफ़। त माना इहो जेको अंग आहे, जेको सिंपल मेजॉरिटी न बि हुजे त हुकूमत ठाहे सघंदा, पर हुनखे अंग उहो पूरो करिणो आहे। हाणे PTI वारनि वटि उहो अंग आहे कोन, ऐं असांजा दोस्त बि चवनि था, PTI वारा बि क्लेम कनि था, उनखे वरी मतिलबु सानिया मशरक़ी पाकिस्तान सां बि भेटनि था। इहा मुंहिंजे ख़्याल में तारीख़ सां वॾो खिलवाड़ आहे। ख़ुदा जा इनखे तव्हां ॾिसो, कॉन्स्टिट्यूशनली ॻाल्हाईंदो न, आईन जे तौर ते ॻाल्हाईंदो न, ठीकु आहे, मञूं था, वोटर निकितो, हुननि वोट कयो, PTI खे वोट मिलियो, इहा ॻाल्हि मञबी, पर उहा घुर्बल तइदाद हुननि वटि न आहे। अॼु बि मौक़ो अथनि, सुभाणे असेंबली जो इजलास थींदो, जेकॾहिं घुर्बल तइदाद आहे त जंहिंखे बि वज़ीर आज़म करे हुकूमत ठाहिनि वञी, पर उहो आहे ई कोन। उहो चवंदा असांखे रिज़र्व सीटूं मिली वञूं त असां हुकूमत ठाहे, त पोइ असेंबली में ॾेखारनि न, उहा अंगु त असेंबली में थींदो न। जॾहिं असेंबली जो इजलास थींदो त आया पंहिंजो स्पीकर चूंडराए वेंदा, डिप्टी स्पीकर चूंडराए वेंदा, उन मां ॻाल्हि वाज़िह थी वेंदी। जॾहिं अंग पूरो हूंदो त पोइ त प्राइम मिनिस्टर बि चूंडे सघंदा। पर इहो फैज़ पाण हलूं था हाणे पाण पाड़ेसरी मुल्क हिंदुस्तान में त हंग पार्लियामेंट सदाईं थींदी आहे। हीअ त पोयां 2-3 मोदी जा दौर जेके रहिया आहिनि, हुनमें त हुनखे सिंपल मेजॉरिटी पंहिंजे इतादियुनि सां मिलंदी रही आहे, पर हुनखे अॻु में वञो त उनखां अॻु में वञो त घणे भाङे जेके आहिनि हंग पार्लियामेंट ईंदियूं रहियूं आहिनि, त उते छा पोज़ीशन आहे, उते कीअं ठाहियो वेंदो आहे? बिल्कुलु, इंडिया में इहो कानून आहे। इंडिया में छाकाणि त 2 मरहलनि में उते इलेक्शन थींदी आहे, पोइ उते जेका अक्सरियती पार्टी हूंदी आहे, मतिलबु जेको ग्रुप हूंदो आहे, उनखे सदर बाक़ाइदा हुकूमत ठाहिण जी दावत ॾींदो आहे, उहो वज़ीर आज़म थींदो आहे। अक्सरियती पार्टी उहो किथे न किथे साबित त कंदा हूंदा न त हुन वटि एतिरो अंग आहे, छा उहो दावत कंदा आहिनि, माण्हू गॾु कंदा आहिनि, ॾेखारणो पवंदो आहे। उहो हूंदो आहे त मेजॉरिटी पार्टी, माना अक्सरियत आहे हिन वटि। मां उहो ई चवां पियो त पार्लियामेंट वञण खां पहिरीं साबित किथे करणो पवंदो न अंग, उहो रिज़ल्ट मां ख़बर पइजी वेंदी आहे। त उते ट्रेंड इहो हूंदो आहे त रिज़ल्ट मां ख़बर पइजी वेंदी त केरु हुकूमत करे पियो। मां तव्हांखे हिकिड़ो मिसाल ॿुधायां, 1996 में हिंदुस्तान में चूंडूं थियूं ऐं अटल बिहारी वाजपेयी वज़ीर आज़म थियो, पर उहो एतमाद जो वोट वठी न सघियो ऐं रिज़ाइन करे हलियो वियो। जंहिंखां पोइ देव गौड़ा हिकिड़ो हुयो, तव्हांखे यादि हूंदो, उहो कांग्रेस जी हिमायत सां वज़ीर आज़म थियो, पर पोइ उते ख़बर न आहे, तव्हांजे मूंखे सियासी मामलनि जी ख़बर न आहे। उहा थोरो वक़्तु हुकूमत हली ऐं खां पोइ IK गुजराल वज़ीर आज़म थियो, उनखे बि कांग्रेस जी सपोर्ट हुई, पर उते छाकाणि त मिड-90s में हिकिड़ी पॉलिटिकल इंस्टेबिलिटी इहा शुरू थी वई, त उहो बि घणो अरसो न हली सघियो। वरी चूंडूं थियूं जंहिंमें वाजपेयी वरी वज़ीर आज़म थियो।
हिकिड़ी जे ललिता हिकिड़ी साबिक़ा अदाकारा बि हुई, उन जी हिमायत सां वज़ीर आज़म थियो। वरी 99 में बहरान थियो त उन जय ललिता जी पार्टीअ उन जी हिमायत खां हथु खणी छॾियो, जंहिंजे नतीजे में हुन वरी इस्तीफ़ा ॾिनी। छो त जमहूरी अमल बहरहाल हिकिड़ो मज़बूत आहे। त 99 में पोइ हुन वरी ॿीहर चूंडूं थियूं, जंहिंमें वाजपेयी खे वरी अक्सरियत मिली वई ऐं हू कंफर्टेबली पंहिंजी 5 साल पूरा कया। ठीकु आहे, त उते कानून कुझु ॿियो आहे, उते कानून कुझु ॿियो असां वटि इहो आहे त तव्हांखे अक्सरियत ऐवान में साबित करणी पवंदी। ऐवान में साबित करणी पवंदी, स्पीकर में ई वाज़े थी वेंदी, बिल्कुलु। स्पीकर डिप्टी स्पीकर चूंड में, पर उन खां पोइ तव्हांखे बाक़ाइदा वज़ीर आज़म चूंड विढ़णी पवंदी, उन में नंबर वाज़े करणो पवंदो। जी बिल्कुलु। जेकॾहिं सुन्नी इत्तेहाद काउंसिल वटि जो नंबर आहे त बिस्मिल्लाह ज़रूरु अचनि, पर नंबर जेकॾहिं न आहे त जेको वधीक वोट खणंदो वज़ीर आज़म थींदो। सिंपल ॻाल्हि आहे, हिन में का साइंस कोन्हे। ॿी हिकिड़ी आख़िरी ॻाल्हि फैज़ सां कंदासीं, ही अंग्रेज़ी सिंधी में हलफ़ खणण वारो मामिलो काफ़ी हले पियो। असां ॾिठोसीं सुठो आहे, सिंध असेंबली में सभिनी खे ऑप्शन हो त सिंधी उर्दू अंग्रेज़ी में हलफ़ खणण, जेका का बुरी ॻाल्हि न आहे। जेको सिंधी में खणे सभु ॿोलियूं आहिनि, पर हर को जेको पंहिंजी मादरी ॿोली में खणणु चाहे थो त हुनखे उहा चॉइस हुजणु घुरिजे। ऐं सिंधी ॿोली में सभिनी खां वधीक खयूं, अंग्रेज़ी में खयूं। इहो बि हिकिड़ो इहो मामिलो रहियो आहे। इहो क़ौमी असेंबली में असां ॾिसो कॾहिं ॾफेड़ रही आहे हिन मामले ते, कहिड़ी ॿोली हलफ़ खणिजे। ॾिसो सिंध असेंबली जा जेके रूल्स ऑफ प्रोसीजर या क़ाइदा कानून आहिनि न, उन में इन ॻाल्हि जी इजाज़त आहे त सिंधीअ में या उर्दूअ में या अंग्रेज़ीअ में जंहिंमें मेंबर चाहे त तक़रीर करे सघे थो, बजट कहिड़ी ॿोलीअ में पेश थी सघे थी। इहो असेंबली जे सिंध असेंबली जे घटि में घटि रूल्स ऑफ प्रोसीजर में मौजूदु आहे। हाणे जेको तव्हां ॻाल्हि कई क़ौमी असेंबलीअ जी, त मूंखे यादि पवे थो त 93 में जॾहिं बीबी साहिबा असेंबली मां वज़ीर आज़म चूंडिजी वई ऐं हुनखे जेको हुते हूंदो आहे त पार्लियामानी पार्टी जा अॻुवान मुबारकबाद ॾींदा आहिनि, त नवाब अकबर ख़ान बुगटी शहीद बलोचीअ में तक़रीर कंदे बीबी साहिबा खे मुबारकबाद ॾिनी, जंहिं ते ज़ियाउल हक़ डिक्टेटर जे पुटु एजाज़ हक़ जेको उन वक़्तु मुस्लिम लीग नून जे हाणे मुस्लिम लीग ज़ियात आहे, हू एमएलए चूंडिजी आयो आहे, त उन पॉइंट ऑफ ऑर्डर ते एतिराज़ कयो, जंहिंखे उन वक़्त जे स्पीकर यूसुफ रज़ा गिलानीअ उन जो एतिराज़ रद्द कंदे ऐं चयो त न, बुगटी साहिबु जेको आहे सो बलोची में तक़रीर करे सघे थो, उनखे आइनी हक़ हासिलु आहे। जंहिंजे पोइ मूंखे यादि आहे त उहो बाइकाट करे ऐं वॉकआउट करे हलियो पियो। एजाज़ हक़ बाइकाट करे मूंखे यादि आहे मूं उहो ॾिठो लाइव, जंहिंमें जॾहिं इहो घोड़ थियो त सरदार यार मोहम्मद रिंद जेको जमहूरी वतन पार्टी जा एमएलए चूंडिजी आयो, हुन सां गॾिजी उन वॾो एहतिजाज कयो, हुन सां गॾु ऐं हू बि बीह रहियो ऐं वॾो हिकिड़ो असेंबली में माहौल थी वियो, जंहिंखां पोइ स्पीकर इजाज़त ॾिनी ऐं एजाज़ हक़ बाद में मामिलो असां वटि त इहे रहिया आहिनि। ॾिसो नस्ली फ़साद असां वटि हिते सिंध में बि थिया। मुंहिंजे ख़्याल में त हाणे वक़्तु घणो गुज़री वियो आहे, माण्हू सम्झनि था ऐं पंजाबी हुजे, सराइकी हुजे, बलोची हुजे, पश्तो हुजे। जी बिल्कुलु ठीकु आहे। असेंबली में हिन दफ़े असां ॾिठोसीं सिंधी में हलफ़ खणनि पिया, पहिरीं सिंध असेंबली में काफ़ी एतिराज़ थींदो, एमक्यूएम तरफ़ां एतिराज़ ईंदो, बिल्कुलु थींदो, पर मुंहिंजे ख़्याल में हाणे सभु हिक ॿिए खे को एग्ज़िस्ट हिक ॿिए खे एक्सेप्ट कनि पिया। ॾिसो न, इहो ई त जमहूरियत जो हुस्न आहे न, जॾहिं माण्हू हिक ॿिए सां वेझो अचनि था, उहे नफ़रतूं ख़तमु थियूं। नफ़रत सुठी ॻाल्हि आहे, बहितरी अचे पई। नाज़रीन, असां गॾु मौजूदु हुआ फैज़ सिद्दीकी, थैंक यू वेरी मच, तव्हां असांखे अहम मालूमात ॾिनी इन प्रोसेस जे हवाले सां। ऐं नाज़रीन वठूं हिकिड़ो ब्रेक खां पोइ असां हिकिड़े ॿिए मामले ते तव्हां सां ॻाल्हि कंदासीं। नाज़रीन वेलकम बैक। असां हाणे ॻाल्हि कंदासीं मुल्क जी मुआशी सूरत हाल ते, छाकाणि त IMF जो वफ़्तु अप्रैल में हुनजो रिव्यू ड्यू आहे, हुन खां पोइ अप्रैल में हिन ते वधीक ॻाल्हि ॿोल थींदी। मुल्क जी मुआशी सूरत हाल का तमामु प्रोमिसिंग न आहे ऐं इन हवाले सां पाकिस्तान खे हिकिड़ो वॾो अंग खपे थो, वॾो अमाउंट खपे थो, जंहिंमें कर्ज़ु वापसि बि करिणो आहे। त इन हवाले सां असां ॻाल्हि बि कंदासीं। असांखे सीनियर जर्नलिस्ट ऐं तर्ज़ निगार ज्वाइन कयो आहे इस्लामाबाद मां, मेहताब हैदर साहब। मेहताब साहब, बहुत शुक्रिया आपने हमें ज्वाइन किया। मेहताब साहब, इस वक्त सारी बात, सारा फोकस और इसके पॉलिटिकल एंगल पे भी बात हो रही है कि हुकूमत आएगी तो उसको सबसे बड़ा चैलेंज जो होगा वो IMF के साथ नेगोशिएशन जो है वो करने होंगे और उस पर एक बड़ा पैकेज जो कि $6 अरब का बताया जा रहा है उस पर नेगोशिएट करना होगा। तो आप देख रहे हैं कि अभी हमें इस मुल्क के अवाम को, इस हुकूमत को अभी मजीद सख्तियाँ बर्दाश्त करनी हैं। जी बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। देखिए, बुनियादी तौर पर 3 चैलेंजेस हैं जो आने वाली हुकूमत को पहले 3 माह के दौरान होंगे। सबसे बड़ा चैलेंज ये है कि उन्होंने सबसे पहले जैसे ही अपना इक़्तिदार संभालना है और नई हुकूमत मुंतखब होकर अपना हलफ लेगी और काबीना जब मुंतखब कर लेंगे तो उसके बाद उन्हें सबसे पहले
IMF کی ٹیم کو اسلام آباد بلانا پڑے گا اور جو موجودہ پروگرام ہے, جو اسٹینڈ بائی ارینجمنٹ کا پروگرام ہے, اس کے تحت ان کو کرنا پڑے گا ایک اسٹاف لیول ایگریمنٹ. اور اسٹاف لیول ایگریمنٹ کے بعد جو 12 اپریل کو یہ پروگرام ختم ہو رہا ہے, اس ٹائم تک اس کی لاسٹ ٹرانچ جو $1.1 بلین کی ہے وہ لینی ہے. جیسے ہی وہ ٹرانچ لے لیں گے تو اس کے بعد IMF کی ایک واشنگٹن میں میٹنگ ہے جو کہ اینول میٹنگ ہوتی ہے, اس میں پاکستان کے فائنانس منسٹر کو جانا ہے اور ساتھ ہی ایک درخواست لے کر جانی ہے. وہ درخواست یہ ہوگی کہ آپ IMF کا ایک مشن بھیجیں. اس مشن میں ریکویسٹ ڈالی جائے گی کہ پاکستان کو ایک نیا IMF کا پروگرام چاہیے. تو سائملٹینیسلی اس ریویو کے ساتھ یا ایک نیا IMF کا مشن اسلام آباد آئے گا اور اگلے 3 سال کا جو پروگرام ہے اس کے بارے میں بات چیت شروع ہوگی اور بجٹ سے پہلے اس کو فائنل کیا جائے گا, چونکہ بجٹ اسی کی روشنی میں تیار ہوگا. تو دوسرا چیلنج یہ ہے. اور تیسرا چیلنج یہ ہے کہ بجٹ کو IMF کی شرائط کے مطابق تیار کرنا پڑے گا اور اپروو بھی کروانا پڑے گا. تو جو آئندہ آنے والے فائنانس منسٹر ہیں, اگلے 2 سے 2.5 مہینے انتہائی ان کے لیے ہیکٹک, اور جب تک بجٹ اپروو نہیں ہوتا اور IMF کا نیا پروگرام نہیں ہوتا اور یہ جو موجودہ پروگرام ہے یہ فائنل نہیں ہوتا, روزانہ کی بنیاد پر انہیں IMF کے ساتھ اور منسٹری آف فائنانس کو اپنی باقی منسٹریز کے ساتھ کنسلٹیشن کرنی پڑے گی اور ٹف ڈیسیژنز بھی لینے پڑیں گے. تو اس میں مہتاب صاحب اس کا مقصد تو یہ ہے کہ جب ظاہر پاکستان میں IMF کے ساتھ بات چیت ہوتی ہے تو سخت شرائط سامنے آتی ہیں, اور ایک IMF ہمارے لیے ایک ڈراؤنے خواب سے کم کبھی نہیں رہا, پاکستان کی تاریخ تو یہ بتاتی ہے. تو IMF تو سخت شرطیں ڈالتے ہیں وہ, اور پھر اس کا اثر ڈائریکٹلی غریب عوام اور مڈل کلاس پر پڑتا ہے پاکستان میں. تو اس کا آپ سمجھتے ہیں کہ انفلیشن, مہنگائی اور باقی جو معاملات ہیں اس پر ہمیں تکلیف ہوگی آئندہ 1 سال کے لیے؟ دیکھیں, میں سمجھتا ہوں کہ آئندہ 3 سال جو ہے وہ پاکستان کے لوگوں کے لیے بالکل آسان نہیں ہے. یہ منسٹری آف فائنانس اور جو آنے والے فائنانس منسٹر ہیں ان کے لیے سب سے بڑا چیلنج, جو میری نظر میں سب سے بڑا چیلنج ہے, وہ یہ ہے کہ IMF کا پروگرام تو ہم نے لینا ہے, لیکن ایک ایسا پروگرام لیں جس کو اپروچ یہ ہو کہ ہم سٹیگر کر کے کریں. سٹیگر کرنے سے مراد یہ ہے کہ IMF کی کوشش یہ ہوگی کہ پہلے 1 سے 1.5 سال کے اندر جو میکسیمم ان کی کنڈیشنلٹیز ہیں وہ ساری کی ساری ڈال دی جائیں, تاکہ پاکستان کے پاس کوئی آپشن نہ ہو اور وہ ساری کی ساری جو ان کی پرسکرپشن کیا ہے, بیسیکلی پرسکرپشن تو ان کی ایک ہی ہے کہ ٹائٹ فسکل اور ٹائٹ مانیٹری پالیسی. اس ٹائٹ مانیٹری پالیسی اور ٹائٹ فسکل پالیسی کا مقصد یہ ہوتا ہے کہ اکانومی کو سلو ڈاؤن کر کے اسٹیبلائز کیا جائے. تو یہ تو ان کی یعنی ون شو فٹس فار آل کی پالیسی پوری دنیا کے لیے ہے, لیکن یہ اس کے نتیجے میں جو عوام ہے ان کی مشکلات میں ڈیفینیٹلی اضافہ ہوگا. جو ہماری اکنامک ٹیم ہے اس کا چیلنج یہ ہے کہ وہ اسٹیگر کر کے کرنے کی کوشش کریں, فیزز کے اندر کرنے کی کوشش کریں تاکہ عوام پہ زیادہ بوجھ نہ پڑے, چونکہ یہ تیسرا سال ہے کہ پاکستان میں انفلیشن انتہائی زیادہ ہے اور غریب آدمی کی چیخوں کی آواز آ رہی ہے. اچھا, اس میں مہتاب صاحب ایک بڑی اہم بات ہے, پولیٹیکل اس کا اینگل ہے ظاہر ہے, اور پولیٹیکل اینگل یہ ہے کہ اسحاق ڈار صاحب کے لیے کہا جا رہا ہے کہ موسٹ لائکلی ان کو وزیر خزانہ اگر بنایا جاتا ہے تو ان کے تو IMF کے ساتھ کوئی تعلقات ہم نے دیکھا کہ اچھے نہیں رہے پچھلے دفعے, اور کچھ مشکلات جو پاکستان کی آئیں اس کی وجہ بھی اسحاق ڈار صاحب تھے. لیکن آپ سمجھتے ہیں کہ دوبارہ اسحاق ڈار صاحب کو اگر لے آئیں گے تو وہ یہ مسئلہ حل کر پائیں گے؟ یہ مسئلہ ایک ٹرسٹ ڈیفیسٹ کا بھی تو ہوگا نا, نیگوشیشن تو اپنی جگہ پر ٹیکنیکل ہوں گی, لیکن یہ معاملہ ایک رہے گا آپ سمجھتے ہیں پولیٹیکلی؟ یہ بالکل پولیٹیکلی اس کو یعنی اس کی اونرشپ لینا یہ سب سے میجر چیلنج ہے. لیکن دیکھیں نا, ہمارے پاس اس کے علاوہ اس ٹائم کوئی آپشن نہیں ہے کہ ہم 25 سے 30 بلین ڈالرز اگلے سال جو ہم نے جنریٹ کرنے ہیں فار ڈیٹ ری پیمنٹس اینڈ کرنٹ اکاؤنٹ ڈیفیسٹ کو شامل کریں تو شاید 30 بلین ڈالرز کو بھی کراس کر جائے گا. تو یہ اتنا آسان مرحلہ نہیں ہے. تو IMF کو تو لوپ میں لینا پڑے گا. تو ہمارے جو جتنی بھی اسٹف چیزیں ہیں, جو بھی فائنانس منسٹر آئے اسے IMF کا پروگرام نیگوشیٹ کرنا پڑے گا. ہاں, نیگوشیشنز کے دوران اسے ٹف ہونا پڑے گا تاکہ اس پروگرام کی جو کنڈیشنلٹیز ہیں ان کو ذرا سافٹن کیا جا سکے. لیکن یہ بالکل کلیئرٹی ہونی چاہیے کہ کوئی بھی فائنانس منسٹر آئے, IMF ایک نوشتہ دیوار ہے, اس کو ہمیں ان کو لوپ میں لے کر ہی آگے بڑھنا پڑے گا. تو اس لیے اسحاق ڈار صاحب کے لیے یہ پچھلے عرصہ جو 16 ماہ گزرے ہیں
उसमें जो आखिरी उनका टेन्योर था, जो टाइम था, वो IMF के साथ कोई अच्छे नहीं उनके गुजरे, लेकिन इस दफा उनको IMF को साथ लेके चलना पड़ेगा और जो एक्सचेंज रेट के ऊपर उनका स्टांस है उन्हें उस स्टांस से पीछे आना पड़ेगा। लेकिन हमारे पास एक मौका है कि हम एडमिनिस्ट्रेटिव मेजर्स को जारी रखें जो कि SIFC ने पीछे लिए हैं और जिसके नतीजे में एक्सचेंज रेट स्टेबल रहा है। तो ये एडमिनिस्ट्रेटिव मेजर्स तो जरूर लें, लेकिन आर्टिफिशियली एक्सचेंज रेट को हमें मैनेज करने की कोशिश नहीं करनी चाहिए और यही मेरे ख्याल में फ्यूचर की स्ट्रेटजी होगी। मेहताब साहब, ये बड़ा एक चर्चा हो रहा है एक बात का, और वो ये है कि PTI की तरफ से ख़त लिख दिया गया है IMF को और वो कह रहे हैं कि इनको कर्जा मत दे। तो आप समझते हैं कि IMF जैसे इदारे, वर्ल्ड बैंक जैसे इदारे जहाँ पर बायलैटरल बातचीत होती है और मुल्कों की और रियासतों के साथ बात होती है, तो एक पॉलिटिकल पार्टी एक ख़त को सीरियस लेके और वो कंडीशनैलिटीज डाल देंगे, तो ऐसा होता तो नहीं है? ये आप समझते हैं कि स्टैंडर्ड है एक IMF का? नहीं, देखें, आपको मैं एक बात तो IMF बेसिकली सॉवरेन स्टेट्स के साथ डील करता है, लेकिन एक चीज मैं आपको याद दहानी के लिए और आपके देखने वालों को याद कराना चाहता हूँ कि पिछली दफा जब स्टैंड बाय अरेंजमेंट प्रोग्राम हुआ और वो सिर्फ 9 माह के लिए था, तो उसको साइन करने से पहले IMF ने प्रेफर किया कि पाकिस्तान की जितनी मेन स्ट्रीम पोलिटिकल पार्टीज हैं उनके साथ जो है उन्होंने कंसल्ट किया था। तो उस टाइम इमरान खान साहब जो है वो ना तो पार्लियामेंट के अंदर थे और ना ही उनकी सवाई KPK की ही हुकूमत थी। तो इस टाइम तो बड़ा क्रिटिकल मामला है। इस टाइम तो पार्लियामेंट के अंदर वो मौजूद है और गवर्नमेंट इन वेटिंग है बेसिकली, क्योंकि मेन स्ट्रीम पोलिटिकल पार्टी है। तो इसलिए ये जो भी इन्होंने किया है, मैं समझता हूँ ये पाकिस्तान के अवाम की मुश्किलात में इजाफा इससे होगा, कंडीशनैलिटीज सख्त होंगी, वो इसको एज ए रिस्क जो है अपने प्रोग्राम में शामिल करेंगे और जितना जितना रिस्क बढ़ता है किसी कंट्री का उतनी उतनी कंडीशनैलिटीज सख्त होती हैं। तो ये बेसिकली मैं समझता हूँ पाकिस्तान के अवाम के साथ उन्होंने ज्यादती की है ये लेटर लिखकर। ठीक, मेहताब साहब बहुत शुक्रिया आपका। नाज़रीन, मेहताब हैदर साहब सीनियर जर्नलिस्ट असांखे जॉइन कयो। वो चवनि था जेको IMF जो लेटर लिखियो हुआ है PTI तरफ़ां, उहो थींदो न आहे। सॉवरन स्टेट जेके आहिनि, रियासतूं जेके आहिनि, उहे उन सां डील कंदियूं आहिनि, IMF सां या IMF डील कंदो आहे। पर PTI जेको लेटर लिखियो आहे इहो मुल्क जे माण्हुनि जे लाइ ॾुखियाईनि में इज़ाफ़ो थींदो, छाकाणि त हू हिन ख़त खे रिस्क में शामिल करे सघनि था ऐं पोइ जेके सख़्तियूं आहिनि उहे वधाए सघनि था। उहे जॾहिं सख़्तियूं वधाईंदा त रियासत ते ऐं हुकूमत ते फ़र्क़ु त न पवंदो, फ़र्क़ु पवंदो मिडिल क्लास ते ऐं आम माण्हूअ ते। त इहो हिकिड़ो मेहताब साहब तमामु सीनियर जर्नलिस्ट, सीज़न जर्नलिस्ट आहिनि ऐं उन्हनि IMF जी ॻाल्हियुनि खे हमेशह रिपोर्ट कयो ऐं काफ़ी एक्सक्लूसिव ख़बरूं उन्हनि वास्ते ॾींदा रहिया आहिनि। ऐं उन्हनि इहो बि चयो आईंदा 3 साल पाकिस्तान जे लाइ ॾुखिया थींदा IMF जे प्रोग्राम खे खणी हलण। जेकर IMF जो प्रोग्राम अप्रूव थिए थो त इहे ॾुखिया थींदा, हिन में ॾुखियाऊं बि थींदियूं, पर वॾा टफ डिसीशन जेका बि हुकूमत ईंदी उनखे वठणा पवंदा। इसहाक डार साहब जा को तालुकात IMF सां गुज़िरियल जेकॾहिं आख़िरी टेन्योर में हुननि जा हुआ को तमामु सुठा न हुआ IMF सां, तंहिंजे करे ॾुखिया फ़ैसिला करणा पिया ऐं IMF खे बाद में काफ़ी टाइट पॉलिसीज़ आणियूं पियूं जेके हींअर असां भोॻियूं पिया। इहो बि मेहताब साहब जो ख़्यालु हो त इसहाक डार साहब जेको हुननि जा तालुकात सुठा न आहिनि, पर बहरहाल हुकूमतूं आहिनि, माण्हू ईंदा आहिनि, माण्हू वेंदा आहिनि ऐं पोइ हुकूमतुनि जे ज़रिए हू ॻाल्हाईंदा आहिनि। ॾिसूं हाणे अॻिते छा थो थिए। मोहसिन बबर खे जेके प्रोग्राम इजाज़त ॾींदा, सदाईं गॾु।